वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। सिंध में जाली आदमशुमारी, महांगाई, गुरबत ऐं ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ जीअं सिंध महाज़ जे सॾ ते भिटशा में बि शटरबंद हड़ताल कई वई। जीअं सिंध क़ौमी महाज़ जे अॻवान डॉक्टर न्यास कालाणी जी हिमायत बाद भिटशा में शटरबंद हड़ताल करे एहतजाज कयो वियो। आबिद शाहानी, बहार सहतो, अब्दुल मजीद मलुकानी, सजाद शाहानी ऐं ॿियनि जी अॻवानी में सिंध दुश्मन मनसूबनि ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो। जीअं सिंध महाज़ जे सरबराह रियाज़ चांडियो जे ऐलानियल सॾ ऐं डॉक्टर न्यास कालानी जी हिमायत ते भिटशा जा अक्सर कारोबारी इलाइक़ा बंदि कया विया। टंडो आदम रोड, तंबूरा चौक, शाही बाज़ार, अलावाला चौक, दरगाह चाड़ी, मिनियारी बाज़ार ऐं ॿिया इलाइक़ा बि बंदि रहिया। उन मौक़े ते आबिद हुसैन शाहानी ऐं ॿियनि अॻवाननि जो चवणु हो त डिजिटल आदमशुमारी सिंध ख़िलाफ़ साज़िश आहे। हिकु साज़िश त सिंधियुनि खे घटि ॾेखारियो वियो आहे। 40 लख अफ़गानी कराची में गणप में शामिल कया विया आहिनि। असां जाली आदमशुमारी खे कॾहिं बि तस्लीम न कंदासीं। पंहिंजी धरती लाइ सिर बि हाज़ुर आहे। पंहिंजो वजूद बचाइण लाइ सिंध जे नौजवाननि खे अॻिते अचणु घुरिजे।